तमाही असांखे अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। जिन दोस्तनि हीउ प्रोग्राम रखियो आहे इन में हिसो वरितो आहे, अल्लाह मिठे खां दुआ आहे अल्लाह ताला उन्हनि जी माल इज़त औलाद में बि बरकत अता फरमाए। ज़ाहिर आहे त मां पंहिंजे हाल खां वाक़िफ़ आहियां। इहा रब जी करम नवाज़ी आहे, माण्हुनि खां अल्लाह ढकियो आहे। छॾण पंहिंजो ऐब कंहिंजे आॾो ज़ाहिर थी पवे, पोइ माण्हू आङुरियूं खणंदा। उन रब जी करम नवाज़ी आहे जंहिं पंहिंजे फज़ल ऐं करम सां बाज फरमाई आहे। अॻिते बि उन जे आॾो ई अर्ज़ु आहे त बाक़ी हयाती बि अल्लाह पंहिंजे हिफ़ाज़त सां रहाईंदो। मूंखे यादि आहे त मुंहिंजे ज़िंदगीअ जो जवानीअ वारो हिसो, विचों हिसो जंहिंखे चइजे, उहो मर्द कलंदर सैयद अब्दुल्ला शाह बुखारी अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए, उन्हनि सां गुज़रियो। सिंधीअ में पाक आहे त जेको जंहिंसां हूंदो आहे पौधा चवंदा आहिनि त रंग त न मटींदो पर आदात में कुझु फ़र्क़ु पवंदो। उहो बि अलाह लोक इंसान हुयो। असांजी जवानी वारो हिसो उन सां लॻो त असां ॼण त उहा पंहिंजी ठाठ उहा विसरी वई, बसि उन वादे कलंदर सां जीअं। मूंखे यादि आहे त राति जो देरि सां मोटंदासीं, साईं कोशिशि इहा कंदो त मानी तकरीर करण खां अॻु में खाए, पर जेकॾहिं अॻु में किथे नसीब न थींदी उहे वीचारा ख़ुशीअ में हूंदा। जीअं अॼोका ख़ुशीअ में आहे त ॾाढो भलो प्रोग्राम थींदो, उहो ख़ुशीअ में हूंदा त साईं खां पोइ वेहंदासीं, कचहरी बि कंदासीं मानी। पोइ साईं वरी तकरीर तो लथो त पोइ मानी खाइण ॾुखियो लॻंदो साईं खे, हली पवंदो। पोइ करे करे ईअं थींदो हुओ जो मूंखे बि नसीब न थिए, छो त साईं साईं अचे त गॾु था खाऊं। मां चवां त बसि साईं मानी न खाईंदो, मूंखे खारायो, मानी खे खाराइणी अथव। पर उहो चवंदा न साईं असांखे ॾुख पोइ कयो, साईं खाराईंदा। साईं जो लहे थो सिधो गाॾी ते बसि कर साईं करे अक्सर ई पाण बि साईं बुख ते मां ते खाए। पोइ मोटी वेंदा त पोइ मदरसे में जेके बचल मानी हूंदी तालबंदी, पोइ साईं ॻोल्ही टकर टकर थाल में की चांवर का दाल बचा, पोइ साईं बि खाए मां बि खाए, न गरम कयो न कयो हूअं ई जहिड़ा थधिड़ा। सो हक़ीक़त इहा आहे। सिंधीअ में त हिकिड़ो आम पहाको बि आहे हज़रत साईं हमादुल्लाह हाले जो बि रहमतुल्लाह अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। उन्हनि ॾियारो हिकिड़े माण्हूअ वॾी तारीफ़ कई साईं जी, जो साईं अहिड़ो साईं अहिड़ो साईं अहिड़ो साईं ख़ामोश हुया। पोइ जॾहिं बस कई वञे त पोइ साईं जो एॾी जो मुंहिंजी तारीफ़ कई, हिन खे सवाबु त कोन मिले। क़ुर शरीफ़ जी आयत पढ़िया त सवाबु तोखे बि मिले मूंखे बि मिले। पोइ साईं मिसाल ॾिना, हिकिड़े अमराज में हुयो गॾो ॾाढो गहु कंदो, अॻे वॾा पुराणे वक़्त में गहु कंदो ॾाढो, कुटे कुटे साणो थी पवंदो, पर बसि पंहिंजी ज़िद ते। पोइ दलाल वटि वियो, हुनखे चई दादा यार कॾहिं मूं ॾाढो तंग थियो आहे, हाणे केरु ईअं वठंदो बि कोन, महिरबानी करे तूं को मूंखे कुझु इहो किणाए ॾे। हुन में चयसि त हिकिड़ो रुपयो दलाली ॾे हुनखे, पोइ मां विकिणायां तुंहिंजी फलाणी जी काई ॾियांसि, पीड़ी लॻंदी आहे, मथां का झुल में चङी का बि ॾियांसि। पोइ उहो उनजी काई आयो अचे उन दलाल उन रुपए जे एवज़ में होका ॾिना त हे पुराणे नस्ल जो गॾु हेॾो भलो 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 तमामु वञा हेॾो खुरासाना वारे गॾु मिलिया। इहे साईं हमादुल्लाह उन ॻोल्ही साहिब खे चए पियो जंहिं साईं जी तारीफ़ कई। पोइ चई त उहो पासो ॾेई करे उन हमरा भला अहिड़ो भलो आहे त पोइ विकिणा छो। हुननि चयो मां त तुंहिंजी जान छॾाइण जे करे इहो होका कयल आहे, वरी तुंहिंजी मर्ज़ी असांखे दलाली ॾे। हाणे मसइलो इहो आहे त पंहिंजी तारीफ़ सख़्तु मनाओ हादिस मुबारक में। मुंहिंजी चूंकि ज़िंदगी इन्हनि आलमनि बुज़ुर्गनि सां गुज़री आहे, तंहिंजे करे मां बि इहे बि कोशिशूं कयूं, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। पोइ साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह जी ॻाल्हि मूंखे ॿुधायो मूंखे त ॼण त असांजो जवानी विसरी वई। पोइ वरी फ़िक्र इहो हूंदो हो त जीअं सैयद जो नज़रियो हूंदो त माण्हू कुफ़र ऐं शिरक खां बचे। पोइ ॿिया गुनाह थोरा थका उहे मिटिजी वेंदा, इहे ॿ गुनाह हमेशह जहनम ॾे वठी मिलण वारा। तंहिंजे करे पोइ असां ते बि उहो असरु चढ़ियो। पोइ कोशिशि ईअं थी वई। पोइ वरी जॾहिं ईअं थियो त मूड़ में थियो त इमदाद लावा देवबंदी जमात जो वॾो नातफ़ान आहे, वॾो नातफ़ान
मां जो जाते वञा मां भी नखरे में वॾो नाथ खान माण्हू ॾाढा पैसा ॾियनि मां वरी खणा न बसि जीअं स्टेज उलाह हलियो वञे पोइ ॿिया केर खणी ॾियनि त ठीकु आहे उहे पंहिंजे खीसे में रखी छॾनि त मूंखे ख़बर आहे पर पैसो सभिनी खे वणंदो आहे पोइ हिकिड़े दफ़े साईं खे ॾिठो लका पोइ साईं अब्दुल्ला शाह मूंखां पुछा कई त भला पैसा खणी खणंदो मां चयोमांसि साईं ऐलान था माण्हू करनि त देवबंदनि जो वॾो नाथ खान वरी मां मोड़ूद वरी नखरे में चई वरी पैसा मेड़ींदो वठां पैसा हेठि रखनि था माण्हू हेॾे इन जमात जे करे चवंदो आहे पोइ जमात खे तव्हां न वाहिद सेननि जो वॾो नाथ खान इन ई जवाब मुंहिंजो माक़ूल हुयो पर पोइ बि साईं फरमायो साईं फरमाए के दौर में पैसो ॾाढो ॾुखियो आहे इहो माण्हू पैसा ॾियनि था तोखे अलाह अलाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधी करे हुननि खे वणे थी तॾहिं तोखे पैसा ॾियनि था अगरि तूं पैसा न खणंदे त उन्हनि जे दिलि में छा निकिरंदा तंहिंजे करे इन न कर पैसा खणनि मां चयुमि त वाक़ई साईं वारी ॻाल्हि बि सुठी आहे उन खां पोइ मां पैसा खणंदो आहियां चाहे जो सॼे बजे में मूंखे 10 रुपया ईअं बि थियो आहे किन किन वॾनि वॾनि जलसनि में बसि जंहिं पहिरियों 10 रुपया रखिया वरी पछाड़ीअ ते कंहिं कोन रखिया उहे 10 रुपया मां खणंदो ॼाणी छॾो इहा ॻाल्हि मतां ख़ुदा जी रज़ा में इन में हुजे नाराज़ न थी कॾहिं कॾहिं आदमी को इहे ॻाल्हियूं बि छो त कॾहिं तारीफ़ थिए थी ॿियो त अनाउंसमेंट त थिए ई थिए थी हाणे त अॼु त प्रोग्राम इहो ॼण त अलाए छा पर कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त ऐलान कंदड़ बि वॾे तमतराक सां मुनाज़रे सां हीअं साईं इहो मुंहं ते पोइ कंहिं आदमी ते हिकु कोन न पर घणनि सां मुंहिंजो बि इन ॻाल्हि खे थियो उन्हनि चयो त तूं पाण इन में ख़ुशि न थिए आलम सुवाल त वाक़ई मां एॾो वॾो मालिक आहियां जंहिंजे करे मुंहिंजो एॾो ऐलान थिए पाण ख़ुशि न थिए मां इंसान आहे सॼो पंहिंजे आॾो वाह 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 त इंसान खे ख़ुशी थींदी न इन को माण्हू केरु ठहे पोइ उन्हनि बुज़ुर्गनि मूंखे ॾिसो अहिड़ी का ॻाल्हि थी पवे पहिरीं सुठी ॻाल्हि आहे त अहिड़ी ॻाल्हि करणु न ॾिनो पर जे मजबूरी सम्झो था त पोइ वरी पाण ला हौल वला क़ुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ो ऐं ईअं सम्झो त मां इन शइ जे लाइक़ु न आहियां पर हीअ जो करनि था इहे अलाह ॼाणे इहे ॼाणे रब मां इन जे लाइक़ु न आहियां पोइ बि बचाव थी इन ॻाल्हि ते मूंखे हिकिड़े वॾे आलिम पंहिंजे सिंध जी ॻाल्हि अची वई आहे हज़रत मौलाना ग़ुलाम मोहम्मद पहंबर गुलाब जी ख़ैरपुर जे गुलाब जी जीअर जी ॾाढी असर वॾो आलिम तमामु वॾो ऐं मूंखे उन्हनि जी शागिर्दी नसीब थी सनद में मूंखे उन्हनि ॾिनी मौलाना ग़ुलाम मोहम्मद गुलाब जी कुझु ॾींहं लाइ मूंखे फोटो ते मसइलो हलियो त फोटो अॼुकल्ह एॾो आम थी वियो आहे इन जान कीअं छॾाए अगरि फोटो कंहिं बि सूरत में कुझु बि थी पए जाइज़ न आहे भला असांजो मौली बुज़ुर्ग कुझु बि ज़रूरियात ज़िंदगी मूंखे हिकिड़ो दौरु यादि आहे 1980 में मां हज ते पे वियुमि साईं अब्दुल्ला शाह साहिब तॾहिं 1980 अॼु खां 39 साल अॻु पोइ कराची में वियासीं बिरोरी टाउन जो महिमान खानो पोइ उन में असां रहियासीं कराची हज जे लाइ वञण हज में बाक़ी माना शायदि ज़िलहज जो चंड ॾिसिजी चुको असांखे वीज़ा ओड़ो आई उन ते हज ते वञूं पिया ऐं तॾहिं मूंखे घणो करे यादि आहे त 6000 ऐं कुझु 100 टिकट ई जहाज़ 6000 उते वियासीं त उते हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मौलाना मुफ्ती महमूद उहे उते आयल आहे ऐं उहे बि हज जे सफ़र ते तयारु हुया पोइ उते असांजी सां मुलाक़ात थी असांजे सिंध जा आलिम वारा मूंखे यादि जेतिरो अचे थो त हज़रत मौलाना ग़ुलाम कादर पहवार शिकारपुर वारा पोइ हज़रत मौलाना मोहम्मद मुराद साहब या ॿ टे ॿिया आलिम थी सघे थो साईं मोहम्मद शाह मुर्शी रहमतुल्लाह अलैह उहे बि हुया कुझु आलिम हुया मौलाना ग़ुलाम कादर शिकारपुर उन मौलाना मुफ्ती महमूद खे तारीफ़ करायो साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह मुफ्ती साहब खे चई साईं असांजे सिंध जो सैयद आहे हाफ़िज़ुल क़ुरान बि आहे कारी बि आहे पर मुनाज़िर बि वॾो शीयत ऐं बिरेलियत जे लाइ बि वॾो हुन वटि मवाद शीयन खे काफ़र इहो मौलाना ग़ुलाम कादर तकड़ में सॼो मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह ॿुधी छॾियो मौलाना ग़ुलाम कादर जो नज़रियो रहमतुल्लाह अलैह जो मुंहिंजे अंदाज़ में इहो त
चूंकि क़ौमी इत्तेहाद ठहियो आहे तंहिंजे करे साईं अब्दुल्ला शाह थोरो इन्हनि तकरीरुनि खां परहेज़ करे जॾहिं मुफ़्ती साहिबु चवंदुसि बाबा हींअर असां इत्तेहाद कयो आहे त थोरो तव्हां हिन में एहतियात कयो त पोइ मन साईं अब्दुल्ला शाह आंदोलन थोरो बचाव कई इत्तेहाद जे हवाले सां मुंहिंजो अंदाज़ इहो आहे त मौलाना साहिबु इन जे करे मुफ़्ती साहिब खे इहो तारीफ़ करायो त मुफ़्ती साहिबु वरी ईअं फौरन मूंखे जेको हाणे सम्झ में थो अचे तेॾी महिल न आयो हाणे सम्झ में थो अचे त मुफ़्ती साहिब जो जल्दी मौलाना ग़ुलाम क़ादिर जी ॻाल्हि खे कटे ऐं जवाबु ॾिनो आहे मुफ़्ती साहिबु जेॾी महिल मौलाना ग़ुलाम क़ादिर रहमतुल्लाह जो त शीयनि खे काफ़र थो चए त मुफ़्ती साहिबु फौरन चयो त हमने कभी इसको मना किया है कि वो शियों को काफिर न कहे वो काफिर है मुझे याद है वो काफिर है लेकिन हमारा जो इत्तेहाद है उनके साथ वो सियासी बुनियाद पर है और मजहबी बुनियाद पर नहीं यह मुफ्ती साहब गाल करे मौलाना ग़ुलाम क़ादिर जा तो खामोश थी हो तो मौलाना ग़ुलाम क़ादिर जो नज़रियो तो साईं को कुछ मडो और मुफ्ती साहब उल्टो गाली बी करे चली यह गाल मुझे याद है बी गाल को मुफ्ती साहब को पूछो फोटो जे मुताबिक सही फोटो जे मुताबिक हमारे नज़र तरीका फोटो वो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो उलमा मुतक़द्दिमीन ऐं मुताख़िरीन माना असां खां अॻु में जेके आलिम उनखे मुतक़द्दिमीन चयो असां खां पोइ ते पोयां जा असांजे दौर जा इहे मुताख़िरीन पोयां आलिम पोइ चए इन्हनि जो इख़्तिलाफ़ रहियो आहे इन में मुतक़द्दिमीन वटि जेके अॻु में गुज़री आहे उन्हनि वटि कंहिं बि सूरत में कंहिं साधार शइ जी तस्वीर कढणु ठाहिणु इहा नाजाइज़ हराम इहो मुतक़द्दिमीन जो पर मुफ्ती साहब फरमाए त मुताख़िरीन वटि कुझु गुंजाइश अहिड़ी बवक़्ते ज़रूरत यानी अहिड़ी का सख़्त ज़रूरत पइजी वञे पोइ अधु फोटो जो जेको हिसो ॿ हिसनि में कयो त माण्हू बची न सघे अहिड़े हिसे जो फोटो बवक़्ते ज़रूरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त जवाब जी गुंजाइश इन में आहे हाणे बि मूंखे यादि अचे थो त हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब खां फोटो जे मुताबिक़ पुछो मौलाना फरमाए तो जायज़ कंहिं सूरत में जायज़ न आहे फोटो कंहिं बि सूरत में जायज़ कोन्हे पर इन वबा में फासी आहे उस्ताद ग़ुलाम साहब गुलाबी वारे जी ॻाल्हि मूंखे कंहिं आलिम सुवारे ॿुधाई त कंहिं मीटिंग सरकारी में हुया ॿ टे आलिम सुवारा हुया सरकारी मीटिंग में जो हुया उन्हनि फोटो कढण जे लाइ आया त हे सभई आलिम परेशान थी पिया त फोटो त सख़्ती आलिम कंदा हाणे नथा कनि कंदा त सभिनी जो फोटो कीअं त उस्ताद ग़ुलाम फरमाए त ख़ामोश जेको जहिड़ी हालत में वेठो आहे उहो ई वेठो हुई जे टोपी पासीरी आहे त हल पासीरी हुजे जे रुमाल मथे ते न अथसि पासे भले पासे जे मथो उघाड़ो अथसि ईअं ई वेठो हुजे भले उहो फोटो पंहिंजो कढी वञनि उन्हनि खे ज़रूरत आहे त कढी वञनि पोइ असां ईअं हूंदासीं असांजे फोटो में राज़ी न आहियूं जहिड़ी हालत में कॾहिं टोपी पासीरी आहे कॾहिं मथे उघाड़ो कॾहिं रुमाल हीअं पियो आहे अहिड़ी हालत में कंहिं कढियो थो पाण ॼाणे भई असां राज़ी न आहियूं माना का न का गुंजाइश इहा ई दोस्त खे ॿुधायूं त इहो बि आलिमनि का गुंजाइश कढी ॾिनी पाण खे अहल न सम्झी त मां इहा जेकी ॻाल्हि हले थी मुंहिंजे लाइ छो त जेकॾहिं एॾे मैदान में बीह करे वरी उनजे वात ते हथु रखी बंदि कजे त इहो बि आलिम सुवारे फरमाए त इहो बि तकबुर में दाख़िल थींदो वाह जो हक़ानी आलिम साईं कीअं हिन जो वात बंदि करे छॾी इन में बि ख़तरो आहे त मथां शैतान पंहिंजो झाको वणे जे पीराण पीर रहमतुल्लाह अलैह जी इबादत में कई त पीराण जो तोखे फर्ज़ वाजिब तो त माफ़ कयो तुंहिंजी इबादत अहिड़ी वणी पीराण पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए त ॾाढी ख़ुशी थी हेॾो मिठो आवाज़ पुछो मां त नबी से तो फर्ज़ माफ़ न थिया मूं तो की तूं केरु थो ॻाल्हाए कि मां तुंहिंजो अलाह थो ॻाल्हायां पीराण पीर रहमतुल्लाह अलैह शैतान खे धोखो ॾे मां तुंहिंजो अलाह थो ॻाल्हायां चई त मूं तो फर्ज़ वाजिब माफ़ थिए नबी से तो माफ़ न थिया छा तूं धोखो थो ॾे छा मूंखे शैतान आहे छा मां ईअं चयुमि त दूहे जी लाट थी वई आवाज़ आयो अब्दुल क़ादिर तो जहिड़ा 70 माण्हू हाणे गुमराह कयूं पर तोखे इल्म बचायो जो बची वे धक कोन त तूं बि पासे वञे पियो पर बची वे पीराण पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए त मूंखे चई त तोखे इल्म बचायो मूंखे अलाह बचायो मां धक संभालियुमि त कमीना इल्म मूंखे न बचायो मूंखे पंहिंजे रब बचायो जे इल्म बचाया त सभिनी खां वधीक आलिम त तूं ई तोखे बचाया माना हुन पासे जो ॾाढो निकिरी वियो त हे ॾाढो वणी छॾियसि इल्म जी ॻाल्हि करे गुरूर में थी भला पोइ माण्हू बची बि नथो सघे वञे त वञे कान्हे चाणे साहिब जो त वाह ए अल्लाह साईं वाह तुंहिंजो आहे शान तो ई पैदा कयो इंसान जे लाइ इम्तिहान अख बि ॾिनई वरी चई त ॾिसजां बि कंहिं ॾे कन बि ॾिनई न ॿुधजां न ख़बर आहे ॿुधंदे त थलो लॻंदो पेर ॾेई त हेॾी पीर वाह का सभु कुझु माना
कुछ न कुछ थींदो पर पोइ पाण बची न सघी हवा जो पाण बची न सघी ख़ुशबू जंहिंते कर्म नवाज़ कंदो पाण खे कंहिं शइ जो ॻाल्हि न सम्झे जेकी का ॻाल्हि नेकीअ जी थी पई त अलाह जो शुक्रियो अदा करे थोरो बि तकबुर अची वियो त कई कमाई छॾ अल्लाह दुआ तो कयां अल्लाह ताला चलो मूंखे भी तकब्बुर खां महफूज़ फरमाए जेकी ज़िंदगी मुंहिंजी गुज़री आहे वरी भी अॻिते भी पार अथसि जेकी बाक़ी ज़िंदगी आहे उहो भी अल्लाह मूंखे इख़लास ऐं सचाईअ सां गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए शैतान सभिनी जो दुश्मन आहे मुंहिंजो न जंहिं अल्लाह खे चयो त रब हिन जे करे मूंखे लानत वारो बणाए थी पर मां इन खे न छॾींदुसि तुंहिंजी इज़त अल्लाह में तुंहिंजे रूबरू तुंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम ते न छॾींदुसि हिनजे अॻियां पोयां पासां वेठो मथो काॾो ॼाणे हिनखे पाण सां आणींदुसि अल्लाह जे फरमाए तोखे मोकल आहे जेको तुंहिंजे गॾु लॻी पियो उहो बि तोसां गॾु जहर में हूंदो इहो एॾो ख़तरनाक दुश्मन आहे अल्लाह खां दुआ था कयूं त रब असां में बचण जी कुवत कान्हे तूं ई बचाए बाबा तूं बचाए असांखे बचण जी अॻिते ॾिनी थी नथा बचाए सघूं करियूं ॾिनो थी नथा बचाए सघूं पर रब जे तुंहिंजी महिरबानी थींदी भला ॿियो न त तूं मूंखे एतिरी त सम्झ ॾिनी आहे त रब इहा बुरी शइ बुरो चयोसीं त पोइ बची वेंदा हवा बुरे खे बुरो चयोसीं न पोइ बि बची वेंदा अॼोको दौर अहिड़ो अल्लाह ताला छॾ बुरे खे बुरे चवण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए हदीस ॿुधी अथव साईं जन फरमाए त जेकॾहिं तव्हां में को अहिड़ो माण्हू हुजे जेकी बुराईअ खे ॾिसे थो त उनखे हथ सां रोके बुराई खे हथ सां रोके पाण फरमाए जेकॾहिं इहा ताक़त न अथई त पोइ ज़बान सां रोके मन टरी वञे पाण फरमाए त इहा ताक़त न थी त पोइ दिलि में बुरो थिए त पाण थी वञे पोइ इहा लफ़्ज़ जेको पाण फरमाए त ज़ालिक अज़अफ़ुल ईमान इहो कमज़ोर दर्जो आहे ईमान जो भला ईमान त आहे एॾी कमज़ोरी रब साईं असां कोशिशि था कयूं कमज़ोर खां बचूं पर जेकॾहिं नथा बची सघूं त तूं कमज़ोरी ईमान असांजो कबूल फरमाए अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला छा तव्हां असांखे नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला तव्हां असांखे गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए इरादो पको कयो त गुनाहनि खां बचंदासीं इहो बि बची वियासीं इरादो पको कयो त नेकी कंदासीं इहो बि कयो कॾहिं तबलीग जमाने चवंदा न त इरादा कयो इहो इरादो मामूली न साईं जन फरमाए जुमे जी नमाज़ पढ़ी वरी जुमे खां पोइ इरादो कयो त मथियो जुमो आहे त मथियो जुमो पढ़ंदुसि गुसाईंदुसि न हाणे मथियो जुमो जेकॾहिं नसीब थी पियो त साईं जन फरमाए थी हफ़्ते जा गुनाह छॾो इरादे ऐं नमाज़ पढ़ण जे करे अलाह पाक माना ओॾो वॾो लॻी पई आहे माना रब जे हथ में बि इहो आहे त ड्राइण वारो मामिलो बि आहे जे हेॾो थींदो त वरी मलाइका लिखंदा था वञनि थोरो रब पंहिंजे कुदरत सां मिटाईंदो बि वञे फरमाई त तव्हां जेकॾहिं ईअं कंदो त तव्हांजा गुनाह मिटंदा गुनाह खां तौबा कंदड़ ईअं ॼणो कयो ई न हवा ॼणो गुनाह कयो ई न जो मिसाल रमज़ान में को माण्हू तकड़ में गर्मियुनि जे मौसम में तकिड़ो आयो अॼु ॾिठे त मटो या कूलर भरियो पियो पाणीअ जो बिस्मिल्लाह करे शुरू थी वियो रोज़े सां हिन ॿुधी हाणे जंहिं ॿिए हिनखे ॾिठो शरीयत मनो कई आहे त हिनखे ॾस न तूं ॾिठो त तूं पाणी पीए थो त इन जे करे रोज़ो नथी छा न चवे करे ॾिस भले इहो त ड्रॉ करे जॾहिं ड्रॉ करे वञे पहुचे त रोज़ो न हुई हाणे इहो मुफ़्त में पाणी बि पी वियो रोज़ो बि थी वियो भला मन गुनाह जेके थी विया रब तूं त ॾिसे थो असांजे दिलनि खां असां ख़ुशि न आहियूं रब असां गुनाहनि ते ख़ुशि रहियूं पर जेकॾहिं रब थी विया त भले तूं असांखे माफ़ कर उमेदार सचाईअ सां कयोसीं उमेदार माफ़ कर अलाह पंहिंजे दर ते तौफ़ीक़ अता फरमाए ॿियूं हाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं शेर मुंहिंजा जो रखो मां छा ॻायां बसि हिकिड़ो शेर असां मोहम्मद मिठे सां चाहत असां मोहम्मद मिठे सां चाहत रखी रखण आ बिना ॾिसण साईं जन खे ॾिठोसीं कोन पर मुस्तफ़ा जी ग़ुलामी क़बूल कई हवा पर ग़ुलामी क़बूल कई आहे कंहिंखो जो पुछिजे त तूं ॾाढी मुंहं ते छो रखी आहे त उहो फौरन चवंदो त रसूलुल्लाह जी सुन्नत आहे रसूलुल्लाह खे ॾिठोसीं त कोन पर पंहिंजे चेहरे खे सजाए छॾीसीं ॾाढी अब कंहिंखे उचड़ी ॾाढी अंदरि में पुछेसि छो रखी थी रसूलुल्लाह जी सुन्नत जंहिं अड़ ॾिठे मुस्तफ़ा सां अहिड़ो प्यार रखियो त उमेद चुकण जी आहे भला हिकिड़ी हदीस रिवायत में इहो आहे साईं जन फरमायो त अलाह वटि हा साईं जन फरमायो त हर हिकु नबीअ खे हर हिकु नबीअ जो तादाद उलमा हूंदो अथव 1,24,000 1,24,000 नबी दुनिया ते आया आहिनि थोरो ही ॻाल्हि ॿुधण जी तव्हांजे दिलि खे ख़ुशि कयां रसूलुल्लाह जी हदीस ॿुधाए
साईं ने फरमायो सभिनी नबियनि खे अल्लाह ताला हिक दुआ गिफ्ट ॾिनी आहे, कबूल दुआ, मक़बूल दुआ। हीअ तव्हां वटि पई आहे, जेॾी महिल हीअ खे खोलींदो दुआ खे जीअं चइबो उहो ई थींदो। सभिनी नबियनि तव्हां ॿुधण में अचे थी ॻाल्हि सम्झ में अचे थी, ॾाढी क़ीमती ॻाल्हि आहे। सभिनी नबियनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभिनी खे उहा दुआ हिक दफ़ा मक़बूल आहे। ॿियूं दुआऊं क़बूल करे उनजी मर्ज़ी, न क़बूल करे उनजी मर्ज़ी, पर हिक दुआ सभिनी खे तोहफ़े तौरु ॾिनल आला जे पासे जेॾी महिल चवंदो उहो ई थींदो। नबी ख़ुदा उहा दुआ आणींदो, अल्लाह ताला उहो ई करे छॾींदो। पोइ इहा ॻाल्हि बयानु करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजे ॿिनि नबियनि भाइरनि उहा दुआ दुनिया में भुली छॾी। किन बरकत जी, किन ख़ैर जी, किन तबाही जी। रब ला तज़र अला नास मिनल काफ़िरीन ज़या। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो रब काफ़िरनि मां ज़रो में ज़मीन ते न छॾे, तबाह ओड़े तबाह थियो। पूरी रूई ज़मीन ते तूफ़ान आयो, माण्हू सभु उहे बचा जेके ॿेड़े में आया। हा अहिड़े नमूने सां खोड़ दुआऊं सभिनी नबियनि सां जन फरमायो, सभिनी नबियनि उहा दुआ घुरी छॾी मक़बूल। पाण पर मां न घुरी आहे साईं, तव्हां छो न घुरी आहे? पाण पर मां आख़िरत जे लाइ रखी आहे साईं। आख़िरत में कहिड़े कम ईंदी? पाण पर मुंहिंजा उम्मती गुनाहनि घणनि जे करे कुफ़्र शिरक न हूंदो, ॿिया गुनाहनि घणनि जे करे जहन्नम ॾे वेंदा। मां अल्लाह वटि उहा दुआ पेश कंदुमि जंहिंमें शिरक कुफ़्र न हूंदो, उन्हनि सभिनी गुनाहगारनि खे जहन्नम कढाए छॾींदो। उहा दुआ इमाम नबवी तव्हां असांजे लाइ रखी आहे। अल्लाह हेॾो न होॾो करण न करण भलाई थी बाक़ी कुझु कन खुड़क थींदी, छो त मनो कई अथई पोइ बि माण्हू दिल दिलेरी करे अलाह जे मुक़ाबले में ईंदो। कन खुड़क मां दोस्तनि खे मिसाल ॾींदो आहियां, स्कूल टाइम हूंदो आहे, किथे 8:30 किथे 9 बजे स्कूल जो टाइम आहे। छोकिरा भॼंदा गेट खुली पई आहे, सभु भॼंदा वेंदा, तकड़ा कंहिंजे देरि थींदी तॾहिं तकड़ो ईंदो। पोइ उन टाइम गुज़रण खां पोइ दरवाज़ो बंदि थींदो, पोइ बि दरी थोरी खुलियल हूंदी त पोइ टेंडो सां थोरो ढिलो छोकिरो आबो पाचा हल, पर उस्ताद उते वेहंदो थोरो देरि जो ॾींहुं कन खां वठी बैठो बि ॾींदुसि, जेको बि ॾींदुसि हल्की टमाटर वणंदो हल तकड़ पोइ अंदरि ॾेई सघंदुसि हल पोइ जन मोटाईंदुसि। माना हे ग़लति सलतनि जा कुझु कन खुड़क थींदी, पर अलाह कलमो नसीब कयो आहे कुफ़्र शिरक खां बचो इंशाअल्लाह। वरी कंहिं मौक़े सां अॼु मां दोस्तनि खे ॾाढो चयुमि त मग़रिब खां पोइ प्रोग्राम रखो, ईशा खां पोइ घणी सवा ताईं मां वञा, पर हिन जी ॻाल्हि सम्झ में अचे न पई, तंहिंजे करे हिन जी ॻाल्हि विञाए मां चयोमांसि मां वेंदुमि ॿिए पासे जे उनजी मर्ज़ी आहे। आलिम सुवाल शुरू थींदो त मां चुप करे वेही रहंदुसि, पोइ त अहिड़ो कंदो वेहण पोइ वरी मां भॼंदुमि त न, ज़रूरु मूंखे वरी उन्हनि जी रिआयत करणी पवंदी। पर हे बि ॻाल्हि खे सम्झी न सघिया, कुदरत थियो उहो ई सम्झो पिया, उहो ई थियो, देरि थी वई। बहरहाल पोइ बि तव्हां वेठा आहियो, अलाह खां आहे त अलाह ताला छा तव्हां असांजे वेहण खे, छो त नेकीअ जे कम जे वेहण इंतज़ारु करणु इहा नेकी आहे। अलाह जे रसूल जी तारीफ़ नेकी आहे। किन चयो आहे त सवाबु कोन्हे, जीअं असांजा मौलवी थोरा जज़्बाती पिया आहिनि, उहे चवंदा आहिनि त मौलूदनि में सवाबु कोन्हे, उहे ईअं चवंदा आहिनि। मां चवंदो आहियां उन्हनि खे दादा सवाबु अलाह जे हथ में, तव्हांजे हथ में, मौलवीअ जे हथ में हुजे त तोबा मरी वञो, मौलवीअ जे हथ में सवाबु कोन्हे, सवाबु अलाह जे हथ में आहे। चवंदा पाण हुते छड़ो सुभान अल्लाह सभई चओ, इन सुभान अल्लाह चवण सां जन्नत में वण फुटंदो आहे। सुभान अल्लाह सुर सां कजे या बेसुरी कजे, हा न सुर सां कजे बेसुरी कजे, जहिड़े पर सुभान अल्लाह जो लफ़्ज़ चओ न। मां चयो तव्हां जेकॾहिं उहा ॻाल्हि तकरीर में सुर सां चओ त पोइ सवाबु मिलंदो, भाई जे तकरीर वारी ॻाल्हि मां सुर में चवां त सवाबु न मिलंदो, इहा ॻाल्हि मुंहिंजी न चओ। पर पंहिंजी कॾहिं कॾहिं ॻाल्हि में तव्हांजी असां सां नथी लॻे, उहा जुदा ॻाल्हि आहे, तव्हांजा वॾा हो सवाबु अदा जे हथ में, उमेद आहे त मुंहिंजी ज़िंदगी में सवाबु हूंदी आहे। अलाह को दुआ है इंशाअल्लाह रायदान मिलेगी। अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सभिनि जे लेकिन कबूल फरमाए। बस मां तव्हांखे शेर में ॿुधायां त असां मुहम्मद मिठे सां चाह रखी रखण आहे बिना ॾिसण, है न, बिना ॾिसण जी मुस्तफ़ा सां चाह। वरी बि घणो कुझु मवाद आहे, थोरो तवजो हूंदो त सम्झंदव। बिना ॾिसण जी मुस्तफ़ा सां चाह, जीअं साईं चयो साईं फरमाए त हीअ शइ हलाल असांजो ते हलाल, साईं फरमाए उहो हराम असांजो ते हराम, हे जाइज़ असांजो ते जाइज़, वो नाजाइज़ नाजाइज़, हेॾे होरिया हलो असांजो त ठीकु आहे, जुमे जॾहिं तकड़ा हलो असांजो त ठीकु आहे। जीअं हुकुम थींदो वियो असां आमना सलकना मुस्तफ़ा खे ॾिठोसीं कोन फ़र्क़ु चई असां